पासे खणो है जीवित आत्माओं। ये सुबह का मुके तव्हांजे शहर में मां अॻ में गोविंद भाई मेलवाणी के सुञाणंदो हुअमि, हिकिड़ो जो बि मिलियो आहे वॾनि वारनि खां। सही साईं आसानंद बिल्कुलु मां सैल्यूट थो कयां पियो, पर जीअं हिते बि आहिनि न, मूंखे हिकिड़ो प्यारो ॾाढो सम्झ में आयो न दिलि सां, अलाए छो सभिनि खां पहिरियों मां बैच खणी करे उन्हनि खे पाइण जी दिलि थी त इहो मालिक तो चवराए पियो आत्मा जीवित हुअणु खपे। कार्य करण जी ताक़त असांजी माता साहिब लकड़ी खणी करे हलंदी। बाबा साईं तव्हां वांगुरु चैन हिननि वारी लकड़ी खणी हलंदी, हर शइ में कॾहिं यात्रा ते वेंदा हुआ। जैसी काॾे काॾे थी आया न साईं केदारनाथ बद्रीनाथ बुजुर्गनि खे गॾु वठी वेंदी, 50-50 100-100 ॼणा, कॾहिं किथे आड़े पाड़े वारा उतां जा शहर जी चुनियूं शख़्सियतूं एमएलए असांखे कपिड़ा ॾेई वञनि, उहे थेला वठजनि, उन्हनि थेलनि जूं पीसनि खां उहो कढाईंदी हुई टिकेड़ा में, उन्हनि जूं थेलियूं ठाहे शर्टियूं कपिड़ा उहे खणी वञे, माना पातल कपिड़ा उहे ठाहे मशीननि ते सुबाए करे लेवल करे उॾे विराए अचे ॿियनि शहरनि में 10-10 20 नंग खणंदा। मुंहिंजो भाउ गॾु वेंदो वकीलदार या मां मुंहिंजा बच्चा चवंदो मां अम्मा हेॾा नंग, चवंदी पुटु तूं छो थो चिंता करे, आत्मा जीवित हुअणु खपे। कॾहिं कॾहिं असां पंहिंजे पिता साहिब खे हिकिड़ो अर्ज़ु बि कयो भई दादा अम्मा वठी करे बुज़ुर्ग आहे, काफ़ी बुज़ुर्ग आहे 50 जी 47